इकरा अनीस मेमोरियल स्कूल पारां हिक साइंसी मेलो मुनक़िद कयो वियो जंहिं में स्कूल जा नंढड़ा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं साइंस जा मुख़्तलिफ़ मॉडल ठाहे खणी आया। शागिर्दनि जे ठाहियल मॉडल्स खे ॾिसी शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जे माइटनि खां सवाइ शहर जी आम औरतुनि ॿियनि मुख़्तलिफ़ स्कूलनि जी मास्तरनि तोड़े मास्तरियाणियुनि सां गॾु आम माण्हुनि पिणु शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी काविश खे साराहियो। प्रोग्राम में शहर के मोअज़्ज़िज़ीन डॉक्टर शरवण कुमार बठर उस्ताद ऐं शायर रेजू मल उर्फ राजन राठौड़, दर्पण पब्लिक हाई स्कूल के ओनर शाहजेब कुंभर, एसटीपी अगवान मुश्ताक कासवानी, काउंसलर प्रदीप कुमार ओझा, डॉक्टर श्यामदास राठी, घमशान रासानी, सहाफ़ी गाज़ी खान नोहड़ियो, शंकर बागी ऐं ॿियनि केतिरनि ई मोअज़्ज़िज़ीन शिरकत कई। स्कूल के ओनर माशूक उमरानी पारां मोअज़्ज़िज़ीन जे हथां स्कूल के टीचर्स के अवार्ड भी ॾिना विया। मोअज़्ज़िज़ीन पारां स्कूल के शागिर्दनि तोड़े मास्तरियाणियुनि खे इनाम पिणु ॾिनो वियो। आख़िर में माशूक उमरानी प्रोग्राम में शामिल थींदड़ समूरनि जो शुक्रियो अदा कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।